अदा साईं दारो मदार सॼो हूंदो आहे नियत ते। जीअं अगरि माण्हू जी नियत साफ़ आहे त सभु कम उन जे लाइ आसान आहिनि। पंहिंजे रब जी इबादत माण्हू करे थो त उन में बि नियत साफ़ आहे त सभु कम आसान आहिनि। तो ही कहाणी बि इन मौज़ू ते आहे ऐं असांजो पहिरीं प्यारो दोस्त जेको चवंदो आहे त कहाणी 40 मिंटनि जी अपलोड कंदा वञो। कोशिशि ज़रूरु कंदसि त जीअं कहाणी ऐं 40 मिंटनि जी तव्हांजे लाइ अपलोड करे सघां। सो हाणे कंहिं इलाइक़े में हिकिड़ो हमराह रहंदो हो। सो चवणु लॻो त हाणे इलीह ॾींहं थी विया आहिनि, हज ते कोन वियो आहियां। अॻे माण्हू वीचारा वेंदा हुआ हज ते, घोड़नि ते, ऊठनि ते, पंधु पैदल वेंदा हुआ। अॻे ईअं माण्हू वीचारा वेंदा हुआ पंधु पैदल। हाणे उन ख़्यालु कयो त छो न हज ते वञिजे, वरी अॻु में कुझु हज करे आयो, 8 हज अॻु में करे आयो ऐं वरी नाए हज करण जे लाइ निकिरी पियो। जेको बि ज़रूरत वारो सामान सभु खणी करे हुन वटि ऊठ वग़ैरह तमामु जाम हुआ। हिकिड़ो ऊठ न काहियो, सभु ज़रूरत वारो सामान खणी करे उन ऊठ ते चढ़ी ऐं निकितो। हाणे हलंदो, किथे वेंदो, वक़्तु गुज़ारींदो, राति गुज़ारींदो, ईअं कंदो कंदो हज जे लाइ निकिरी पियो। हाणे हिन जो गुज़र अहिड़े रस्ते तां थियो, उन रस्ते ते छा जो खणी ॾिसे त हिकिड़ो कुतो सफ़ा रिण बयाबान इलाइक़े में माना उते वेठो हुजे, उञायो बुखायो। सोचणु लॻो त भणिया ही वाजो कमु आहे हिते, हिन रिण हिन पोठे हेड़े में रेगिस्तान में ही कुतो केरु छॾे हलियो? ही त बुखायो उञायो आहे, भणे केरु छॾे हलियो? हाणे हिन वटि खाधे पीते जो सामान सभु हो। ॾिठी जो कुते खे त कुतो सफ़ा मरे पियो बुख ऐं उञ में। आयो उन ऊठ तां लही अची उनखे मानी वग़ैरह ॾिनई, खाधो जेको हिन वटि हो, पाणी वग़ैरह पीआरियईं कुते। माना सवाब वारो कमु हिन कयो, ठीकु ठाक कमु इहो कयो। कुते खे खाराए करे हेॾां होॾां त अलाह साईं बि कंहिं न कंहिं ॻाल्हि में त राज़ी हूंदो आहे। कुते खे मिड़ीन खाराए करे हेॾां होॾां पोइ कुते कई रवानो। कुतो पंहिंजे हिसाब सां निकिरी पियो, हीअ वरी ऊठ ते चढ़ी ऐं निकिरी पियो। हाणे अॻे त हूंदा हुआ रस्ता, उन्हनि में झर झंग ॿेला इहे इलाइक़ा जाम हूंदा। हाणे त अॼुकल्ह कंहिं झंग जो बि को नामो निशान बि कोन्हे, तॾहिं इहे शयूं जाम हूंदियूं, झर झंग तमामु जाम हूंदा रस्ते ते। हाणे इहे अचे पियो रस्तो वठियो, रस्ते ते हिन खे तमामु झर झंग जाम गॾिजी उन गस ते। कुदरत ख़ुदा जी जो उन झर झंग में को रहंदा हुआ धाड़ेल रहंदा हुआ, जा फुरलूट कंदा हुआ, पर बहरहाल हिन खे फिरी आया। 4-5 धाड़ेल हिन खे फिरी आया। ही ऊठ ते पियो वञे, चौधारी फिरी ऐं चवणु लॻा त भणिया लह ऊठ खां, तुंहिंजो ऊठ बि असीं काईंदासीं, जेको बि सामान हेॾां होॾां कढ ऐं सामान तुंहिंजो खणी वेंदासीं। इते अबाई हमराह चवणु लॻो उन धाड़ेलनि खे त ॻाल्हि ॿुधो, आऊं अॻु में 8 हज करे आयो आहियां ऐं वञा पियो हींअर नाए हज लाइ। आऊं दरवेश माण्हू आहियां, जे अगरि मूं अव्हां खे पिटियो न, अव्हां जूं संधियूं सायूं कोन थींदियूं, अव्हां जूं पाड़ूं ई पटिजी वेंदियूं जे अगरि अव्हां मूंखे लुटियो फुरियो। ऐं 8 हज अॻु में करे आयो आहियां, दरवेश माण्हू आहियां, नाए हज लाइ वञा पियो। धाड़ेलनि जो जॾहिं इहा ॻाल्हि हिन जी ॿुधी तो चवणु लॻा त भणिया 8 हज अॻु में करे आयो आहे ऐं नाए हज लाइ वञे पियो। भणिया हिन खां जे अगरि फुर लुट कंदासीं त भणिया हीअ त पिटे पाड़ूं कढी छॾींदो। साथी पाण में धाड़ेल जेके हुआसीं सलाह करणु लॻा त हिन मज़ा हथ था कढूं, जे अगरि हिन खे फुरींदासीं लुटींदासीं मतां का दिलि मज़ा आह निकिरे, भणिया वञे कहिड़े हंधि पियो, अॻु में उतां थी आयो आहे ऐं भणिया पंहिंजूं त पाड़ूं ई पटिजी वेंदियूं। हाणे जेके 4-5 धाड़ेल हुआसीं हिन खे चवणु लॻा त चाचा साईं ॻाल्हि ॿुध, तूं भले वञु, तोखां फुरलूट असीं कोन था करियूं, अलाह अले कहिड़ी ॻाल्हि में राज़ी आहे ऐं तूं असांखे मथां पिटी करी न वञा, असांजो भणिया कमु लही वेंदा, पाड़ूं ई पटिजी वेंदियूं, ची तोखे कोन, तूं भले वञु, हिन मज़ा जो हथु कढिया। ही हमराह ऊठ ते चढ़ी ऐं निकिरी पियो। पंधु हूंदो तमामु जाम, होॾां असीं 4 चङा को आया बादशाह वटि। बादशाह खे चयूं, बादशाह सलामत, तव्हांजी बादशाही आहे, भणिया तव्हां हिन मुल्क जा बादशाह आहियो, पर घटि मां घटि कुझु त ख़्यालु करियो। बादशाह चवणु लॻो नी हमराहनि खे, जेके 4 चङा चयबा, ॾियो ख़बर ख़ैर आहे अव्हां सां, कहिड़ी ॻाल्हि, कहिड़ो मसइलो आहे? चइबो आहे फिलाणे हंधि जेको रस्तो आहे, ची उहो वञे थो, ची हाओ, ची उते तमामु धाड़ेल आहिनि, माण्हुनि खे भणिया तंग करे उन्हनि मारियो आहे। ईंदल वेंदल माण्हू खे फुरिन था, लुटनि था, जेका बि शइ हुन खां खसीन था कनि था। भणिया तव्हांजी बादशाही में तव्हांखे एतिरो ख़्यालु बि कोन्हे, माण्हू लुटजनि पिया, फुरिजनि पिया। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे, त वज़ीर सफ़ा ईअं आहे? अची आओ बादशाह सलामत, इहा ॻाल्हि मूं ॿुधी, अची घटि मां घटि मूंखे ॿुधाए थी, मुंहिंजे इलाइक़े में धाड़ेल रहनि था ऐं उन रस्ते ते माण्हुनि खे फुर लुट पिया कनि। ची बसि वञु, फ़ौजनि जा अटाला कढी वञी धाड़ेलनि खे पकिड़े ते मूं वटि माना पेश कयो। होॾां रही उहो हमराह उन धाड़ेलनि खां मोकिलाए सो निकिरी पियो हज जे लाइ। जी नेक माण्हू आहे, 8 हज करे आयो, धाड़ेल मुंहिंजा हथु कढियो। बादशाह अबा हाणे हिन हुकम कयो, वज़ीर सभु इहो माना सिपाही हेॾां होॾां मोकिलिया। अबा हाणे हू हमराह हज लाइ जीअं रवानी थियो, फ़ौज ठक अची कयो उते। अबा धाड़ेल उते हुजनि, धाड़ेल खे अबा चौधारी फिरी आया, फ़ौज जेका हुई बादशाह जी। धाड़ेल सोचियो त भणिया हाणे मरी आदी, ही बादशाह जा सिपाही चौधारी जे फिरी आया आहिनि, हाणे त वाजो कमु थी वियो। 4-5 जेके धाड़ेल थे चवणु लॻा त भणिया
असां अञा उन दरवेश खे जेको 8 हज करण पियो वञे उनखे असां अञा कुझु कयोसीं कोन, फुरियोसीं लुटियोसीं कोन। थोरी घणी उनजी आले निकी हले जा ही त बादशाह जा माण्हू अची असांखे पकड़े में, जे अगरि असीं उनखे फुरियूं लुटियूं आहे त भणिया असीं त मरी वञूं हा। बादशाह जे सिपाही अबानी धाड़ियलनि खे पकड़े खणी ठक सलाम अची बादशाह जे महल में अची पेश कयूं। बादशाह चवणु लॻो धाड़ियलनि खे ॻाल्हि ॿुधो में अहिड़ा ॾाढा मुड़ुस आहियो जेके ईंदल विंदल माण्हुनि खे लुटियो था, फुरियो था, भणिया अव्हांखे ज़रो अहसास ख़्यालु कोन्हे, ग़रीबनि खे लुटियो था। धाड़ियल चवणु लॻा त बादशाह सलामत ॻाल्हि ॿुध, असां अॼु खां ॿीहर या चोरी वग़ैरह करणु छॾे नी हिते हाणे न कंदासीं। तो असांखे तमामु वॾी ग़लतियूं थियूं, असीं जेको आहे तव्हां खां माफ़ी था वठूं, असांखे माफ़ु कर। हाणे आईंदा कॾहिं बि का शिकायत कोन मिलंदी, असीं हाणे नेकी वारा कमु कंदासीं, चोरियूं ऐं इहो धाड़ियल वारो कमु छॾियूं था। बादशाह सोचणु लॻो त चलो ठीकु आहे, सोचां थो। धाड़ियल चवणु लॻा त दरअसल असां हिकिड़ो अॼु हाजी सॻोरो 8 हज करे आयो, सो उनखे अञा पकड़ियो नी, पर बहरहाल हुन चयो त मूंखे न फुरियो लुटो आ, मुंहिंजी दिलि मां निकिरे त मुंहिंजी पाड़ूं पटिजी वेंदियूं, तो असां उनखे छॾे ॾिनोसीं। तो हाणे उन खां पोइ असांजे दिलि में रहम पैदा थी वियो, हाणे चोरियूं न कंदासीं। हाणे बादशाह सोचणु लॻो त हाणे ही चवनि पिया धाड़ियल त अॼु खां ॿीहर चोरी कोन कंदासीं, हाणे हिननि खे आऊं छॾियां खणी। बादशाह सोचे सोचे धाड़ियल खे चवणु लॻो त चलो ठीकु आहे, पर अव्हांखे छॾियां थो। अमी धाड़ियल माण्हू हिते हुते रोल रुलणु अव्हांजो कमु आहे। चई हाओ। चई पोइ हाणे हिकिड़ो मुंहिंजो इहो कमु आहे, उहो करियो, पोइ तव्हांखे इजाज़त आहे, तव्हां भले हलिया वञो। धाड़ियल चवणु लॻा उन बादशाह खे त बादशाह सलाम तव्हां ॿुधायो तव्हांजो कहिड़ो कमु आहे? चई कमु मुंहिंजो इहो आहे, अहिड़ो को अलाह वारो माण्हू मूंखे अमी ॻोल्हे ॾियो जेको हुन जूं नेकियूं जेके हुजनि सो आऊं मुंहिंजी धीअ खे ॾियां। मुंहिंजी धीउ बीमार आहे, इली टाइम खां बीमार आहे, कई हकीम तबीब डॉक्टर ही हू सभु हीला वसीला उन्हनि कया, पर मुंहिंजी धीअ सही नथी थिए। को अहिड़ो आलिम इल्म वारो उन चयो त को हाणे अहिड़ो माण्हू अलाह वारो हुजे, नेक माण्हू जंहिंजूं नेकियूं उन खां वठी इनखे ॾिजनि, शहज़ादी हक़ में ॾिजनि, त पोइ शहज़ादी चङी भली ठीकु ठाक थी वेंदी। हाणे अहिड़ो माण्हू मूंखे मिले कोन थो, अव्हांखे को अहिड़ो सुझे थो को अलाह वारो माण्हू? धाड़ियल सोचियो त भणिया उहो माण्हू जेको असां छॾियोसीं, जेको 8 हज करे आयो आहे ऐं 9 हज लाइ वञे पियो, जे अगरि हिकिड़े हज जो सवाबु जे अगरि इन शहज़ादी खे ॾींदो त भणिया शहज़ादी सही थी पवंदी। 8 हज अॻे करे आयो आहे, 9 हज लाइ वञे पियो। हिन दफ़े खणी वियो बादशाह खे उन हमराह जे बारे में ॿुधाए। जी बादशाह सलाम फिलाणो हमराह आहे, असां उनखे अॼु सुबुह जो छॾियोसीं, 8 हज करे आयो आहे, 9 हज लाइ वञे पियो, असां हुन मुंहिंजा हथ कढिया। आहे वॾो पोतल दरवेश माण्हू, अलाह वारो माण्हू आहे जेको 8 हज करे आयो आहे, तो उनखे तव्हां हिते घुरायो, वञे पियो उन रस्ते तां, अञा पुॻो कोन हूंदो, हिते ई हूंदो तव्हांजी बादशाही में। तव्हां सिपाही वग़ैरह मोकिलियो वञी उनखे झले ईंदा हिते, तव्हां वटि पेश कंदा, पोइ हुनखां तव्हां चइजो त पोइ हिकिड़े हज जो सवाबु जेकर तव्हांजी शहज़ादी खे मिली वियो, तव्हांजी शहज़ादी सही थी वेंदी। बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, ईअं थो करियां। हाणे फ़िलहालु वेहो, उहो हमराह खे वठी अचूं, पोइ तव्हां सुञाणो। चई भले ठीकु आहे। धाड़ियल हुते रही पिया। बादशाह सिपाहियुनि खे मोकिलियो, सिपाही अबाऊ साॻी रस्तो वठी वञी विया। हाणे जेको हज करणु वियो पियो सो वेंदो कंदो खाईंदो पींदो वियो पिए, वञी उनखे पुॻा उन सां इहा ॻाल्हि मुआड़ कयूं, हल तोखे बादशाह घुरायो आहे, अब हाणे उनखे वठी ऐं अची बादशाह वटि पेश कयूं। बादशाह चवणु लॻो धाड़ियलनि खे इहो हमराह आहे ॿियो? धाड़ियल चवणु लॻा त बादशाह सलामत इहो ई हमराह आहे। चई पोइ हाणे तव्हांखे मोकिले, तव्हां वञो, ऐं ॼाणा ही ॼाणे। धाड़ियल अबा हाणे उन बादशाह खां मोकिलाए करे सेत हलिया विया। हाणे त उहो हमराह चवणु लॻो जेके 8 हज करे आयो, 9 जे लाइ वियो पैसो, चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत आऊं 9 हज जे लाइ विस पे 8 हज अॻु में करे आयो आहियां, तव्हांजा सिपाही मूंखे वठी अची तव्हां वटि पेश कयो अथनि, तव्हांजो कहिड़ो कमु आहे? तव्हां मूंखे खोटी कयो आहे, मूं मुंहिंजा हथ कढो त आऊं वञा। बादशाह चवणु लॻो उन हमराह खे त ॻाल्हि ॿुध, तूं 8 हज अॻु में करे आयो आहीं, 9 हज लाइ वञी वियो। अची हाओ। चई दरअसल ॻाल्हि इहा आहे, मुंहिंजी धीअ शहज़ादी काफ़ी टाइम खां वठी, काफ़ी वक़्त खां वठी बीमार आहे। चई हाओ। चई कई हकीम तबीब डॉक्टर ही हू सभु घुराए अथमि, पर ठीकु न पई थिए, बीमार आहे। को इल्म वारो माण्हू, को आलिम हुन मूंखे चयो त को हाणे अहिड़ो माण्हू हुजे जेको पंहिंजूं नेकियूं ॾे ऐं शहज़ादी तव्हांजी सही थी पवंदी। हाणे अहिड़ो माण्हू को मूंखे मिलियो कोन्हे। तुंहिंजी जॾहिं ॻाल्हि ॿुधी धाड़ियलनि कई तो तव्हां को 8 हज करे आया, जेकर हिकिड़े हज जो सवाबु मुंहिंजी धीअ खे तव्हां ॾींदो दुआ घुरी त भणिया मुंहिंजी धीउ शहज़ादी सही थी पवंदी, तंहिंजे लाइ तोखे मूं घुरायो आहे, माज़रत वधीक। अबा हाजी सॻोरो चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलाम चलो ठीकु आहे, हाणे हींअर आऊं हिते रहां थो, सांझी आऊं निमाज़ पढ़ी ऐं पोइ तव्हांजी धीउ जे लाइ हक़ में आऊं दुआ घुरंदसि, तव्हांजी धीउ शहज़ादी सही थी पवंदी, उनजे हक़ में दुआ घुरंदसि, पोइ मुंहिंजे हिकिड़े हज जो सवाबु आऊं ॾींदसि। बादशाह चवणु लॻो चलो ठीकु आहे, अबा हाणे रहण जो खाइण जो पीअण जो बंदोबस्तु उन हाजी सॻोरे जे लाइ थी हलियो, सॼो कमु थी हलियो। हाणे हलंदे हलंदे जॾहिं अची राति थी, सुम्हाणी वरी निमाज़ पढ़ी उन हाजी सॻोरे निमाज़ में उन शहज़ादी जे लाइ उन दुआ घुरी, हिकिड़ो हज अलाह साईं खां माना जेको चई करे ऐं उहो सवाबु माना जेको उन शहज़ादी जे हक़ में ॾिनई, अलाह साईं खे चई करे हेॾां होॾां। हाणे राति उन
बादशाह हुते उन हाजी सॻोरे खे रहाई हुते। ख़ैरनि जो हाणे बादशाह त सुम्ही रहियो। बादशाह जो सुम्ही रहियो त बादशाह खे हिकिड़ो अजीब ख़्वाबु आयो, मतिलबु हिकिड़ो सुठो ख़्वाबु आयो। हिकिड़ो नूरानी चहिरो अच्छे लिबास में अची बादशाह जे साम्हूं उहो हमरा अची पेश थियो। नूरानी चहिरे वारो अच्छो लिबास हुजे। बादशाह सां ॻाल्हाइणु लॻो। बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत, जंहिं हमरा खे तव्हां हिते विहारियो आहे ऐं जेको शहज़ादी लाइ तव्हां दुआ कराई आहे, उन जूं नेकियूं ऐं सवाबु तव्हां वठो पिया। 8 हज जेको करे आयो आहे, हिकिड़े हज जो सवाबु तव्हां उनखां वठो पिया पंहिंजी धीउ शहज़ादी जे लाइ। सो तव्हां इन खां इहो न वठो, तव्हां इहो हज वारो सवाबु तव्हां उनखां न वठो। तव्हां सिर्फ़ु उहे नेकियूं उहे वठो इन खां जेको हीअ वाट तां आयो पिए हज करण जे लाइ, जेको 8 हज में करे 9 हज करण जे लाइ आयो पिए, त वाट ते हिनखे हिकिड़ो ऋण रेगिस्तान में हिकिड़ो कुतो मिलियो, उञायल ऐं बुखायल। उते उन नेकियूं कमायूं, उन खे पाणी पियारईं ऐं मानी खाराई, जे दिलि में रहम अची वञो। उहे नेकियूं तव्हां तव्हांजी धीउ शहज़ादी लाइ वठो। बाक़ी 8 जेके आहिनि हज, सो उन जो सवाबु माना उहो जेको आहे तव्हां खां न वठो, उन जूं नेकियूं उहे न वठो तव्हां। चई छो? चई उहो इन जे करे जो हीअ 8 हज जेके करे आया से इन जी माना नियत इन जी सही कोन हुई, नियत इन जी साफ़ कोन। 8 हज त हिन कया पर नियत इन जी साफ़ हुई कोन, उहे हज इन जा न थिया। बाक़ी इहे नेकियूं थियूं न कुते वारियूं, इहे तव्हां खां वठो, तव्हांजी धीउ शहज़ादी सही थी पवंदी। अब हाणे बादशाह एतिरी ॻाल्हि ॿुधी टुप ॾेई बादशाह उथी पियो। बादशाह सोचणु लॻो त बढ़िया वाह जो ख़्वाबु मूं ॾिठो। हाणे बादशाह त हलियो आयो यकदमि अची उन हाजी सॻोरे वटि। हाजी सॻोरे चवणु लॻो त ॾे ख़बर, राति जो अञा टाइम हुजे, अची मुंहिंजी धीउ शहज़ादी जे लाइ दुआ घुरी उनजे हक़ में। न हाजी सॻोरो चवणु लॻो, उहो हमरा चवणु लॻो बादशाह सलामत खे, त बादशाह सलामत बिल्कुलु हिकिड़े हज जे नाले मूं माना चयो आहे सवाबु। त बादशाह चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, तूं जेके 8 हज करे आहीं उहे हज तूं तो वटि पाण वठी रख, उन्हनि जो तूं सवाबु तूं न ॾे। तूं ईअं कर, जेके वाट ते तूं आए पिए न, चई हाओ, चई पोइ कुतो तोखे को मिलियो, चई हाओ, चई पोइ तो उहे नेकियूं जेके आहिनि उहे अलाह साईं खे चओ, उहे दुआ घुरी ऐं उहे नेकियूं जेको न कुते वारियूं जेके तूं इहो अमल सुठो कमु कयो, रहम में तोखे अची वञो, चई हाओ, चई उहे नेकियूं मुंहिंजी धीउ शहज़ादी खे ॾे। चई ईअं करियां? चई हा ईअं कर। बादशाह ॿियो वधीक न कुझु न चयईं। बादशाह एतिरो चई हलियो वियो। हिन बि वरी जेको आहे सो वरी निमाज़ पढ़ी, वरी उहे दुआ माना घुरी, जेके बि माना मूं नेकियूं कयूं कुते सां, माना जेके कमु कयो, उनखे खाधो पाणी प्यारे में न त उहे जेके नेकियूं मूंखे मिलियूं उहे धीउ बादशाह जी धीउ शहज़ादी खे ॾे, त जीअं बादशाह जी धीउ शहज़ादी सही थी पवे। ख़ैरनि जो एतिरी दुआ घुरी करे अलाह साईं खे चई करे ऐं उहो सुम्ही रहियो। बादशाह बि वञी सुम्ही रहियो। जॾहिं ख़ैरनि जो अची सुबुह थियो त अलाह राज़ी थी पियो। अलाह वटि देर ई कोन्हे। तो बा शहज़ादी सुबुह जो ठीकु ठाक चङी भली थी उथी वेही रही। बादशाह जो पंहिंजी धीउ शहज़ादी खे ॾिठो, बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। सो चवणु लॻो त मुंहिंजी धीउ शहज़ादी सही थी पई। पंहिंजी धीउ शहज़ादी खां मिली करे वरी आयो हाजी वटि। हाजी सॻोरो जेको उन वटि आयो, उनखे चवणु लॻो त तुंहिंजियूं महिरबानियूं, जेको आहे सो तव्हां जेके नेकियूं ॾिनियूं उनमें मुंहिंजी धीउ शहज़ादी सही थी पई। त हिते उहो हाजी सॻोरो चवणु लॻो उन हमरा माना उहो हमरा चवणु लॻो बादशाह खे, त बादशाह सलामत, पोइ जॾहिं मूं मुंहिंजे हज जो सवाबु तव्हांजी धीउ शहज़ादी खे ॾिनो पिए, पोइ तव्हां छो चयो त भला इहो कुते वारियूं नेकियूं ॾियो ऐं तव्हांखे कीअं ख़बर पई आहे? बादशाह चवणु लॻो उन हमरा खे। हाजी सॻोरे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, आउं सुतो पियो हुउसि, मूंखे आयो हिकिड़ो ख़्वाबु, नूरानी चहिरो, हिकिड़ो अच्छे लिबास वारो हमरा नूरानी चहिरो। त उन मूंसां ॻाल्हायो। उन मूंखे चवणु लॻो त नेकियूं हिन इहे कयूं आहिनि कुते वारियूं, इहे तूं उन खां वठि, बाक़ी 8 हज जेके करे आयो आहे सा उहा तूं न वठि, छो त उहा 8 हज करे आयो उनमें जी नियत साफ़ हुई कोन। सो उहे हज जा क़बूल ई न आहिनि। बाक़ी नेकियूं हिनखे जेको कुते वारियूं आहिनि से उहे हिनखे मिलियूं आहिनि। सो उहे तूं तव्हांजी धीउ शहज़ादी लाइ वठि। पोइ तंहिंजे करे आयसि तोखे चयमि। एतिरी ॻाल्हि जो हुन हमरा ॿुधी हाजी सॻोरे। सो चवणु लॻो त भेण छा थियो? मथे ते हथु ॾेई वेही रहियो। चवणु लॻो त भेण मुंहिंजी नियत साफ़ कोन हुई, 8 हज मूं कया, मुंहिंजा त क़बूल ई कोन थिया। ऐं मथे ते हथु ॾेई वेही रहियो। चई जेके बि मूं 8 हज कया उहो मुंहिंजे कम जा कोन थिया। हिकिड़ी नेकियूं मूं कुते वारियूं कमाई कयूं, उहो बि मूं बादशाह जी धीउ शहज़ादी खे ॾेई छॾियूं। भेण मूं त भेण को कमु ई कोन कयो, का शइ न मूं कमायो इबादत में। तो बादशाह चवणु लॻो उन खे त बाबा ॻाल्हि ॿुध, सॼो कमु सॼो दारोमदार हूंदो आहे नियत ते। खणी कहिड़ो बि माण्हू कमु कंदो आहे हेॾां होॾां, बहरहाल नियत माण्हू जी साफ़ न हूंदी आहे त को कमु बि सही न थींदो। हमेशह माण्हू को बि कमकार करे, अलाह जी इबादत करे, कुझु बि करे, इंसान जी नियत साफ़ हुजे। सॼो दारोमदार नियत ते हूंदो आहे। अब हाणे उहो चवणु लॻो हाजी सॻोरो बादशाह खे, त बादशाह सलामत, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु लखनि जी आहे। माना 8 मूं हज कया, मुंहिंजी नियत साफ़ न हुई, उहे क़बूल मुंहिंजा कोन थिया। तो हाणे वञा थो पंहिंजी दिलि खे साफ़ कंदुसि, पंहिंजी नियत साफ़ कंदुसि। बादशाह खां मोकिलाए निकिरी पियो। तौबा तौबा कंदो, अलाह साईं खां माफ़ियूं वठंदे चवणु लॻो त या अलाह साईं मूंखे माफ़ु कर। तो नियत खे साफ़ करे, दिलि साफ़ करे वरी निकिरी पियो
हज जे लाइ चवणु लॻो त भञा हीउ हज कमाईंदो त नियत पंहिंजी साफ़ करे। तो हू निकिरी पियो। बादशाह दी शहज़ादी ठीक ठाक थी वई, चङी भली थी वई। तो बादशाह को सुठो रिश्तो ॾिसी करे ऐं बादशाह दी शहज़ादी जी शादी कराए छॾी। तो दोस्तो, इंसान जी नियत साफ़ हुजे, का बि खणी इबादत माण्हू पंहिंजे रब जी करे, कहिड़ी बि करे, ऐं को बि कमु करे त बहरहाल इंसान जी नियत साफ़ हुजे। सॼो कमु, सॼो दारोमदार हूंदो आहे नियत ते। तो इंसान जी नियत साफ़ हुजे, अलाह बि उन ॻाल्हि में राज़ी आहे त माण्हू जी नियत साफ़ हुजे। तो दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।